बुल्ली शाह करीम जे यूनियन काउंसिल खोखर में क़ाइम सरकारी प्राइमरी स्कूल जी इमारत तइलीम खाते जी नाहिलीअ जो वाज़िह मिसाल बणिजी वई आहे। साल 2007 में तइमीर कयल ही स्कूल 2022 जे तबाहकुन बरसातनि सबबि सख़्तु मुतासिर थियो, जंहिं बैदि तइलीम खाते टनू मोहम्मद खान जे अमलदारनि इमारत खे ख़तरनाक करार ॾिनो, पर अफ़सोस जो अॼु ताईं न मरमत थी सघी आहे, नई इमारत तइमीर कई वई आहे। स्कूल जे ज़बून हाल इमारत सबबि उस्ताद ऐं ॻोठाण पंहिंजी मदद पाण तहत कखान जी झूपड़ी तैयार करण ते मजबूर थी विया आहिनि। असां पंहिंजी मदद पाण तहत ही स्कूल जेको आहे छपरे वारो ठारायो आहे, जंहिंजे करे असांखे अनेक मुश्किलातूं पेश अचनि थियूं। गर्मी में असांजा ॿार काड़े में विहनि था ऐं सर्दी में सीउ लॻे थो, पाणी जी सहूलियत बि न आहे, वॉशरूम जी सहूलियत बि न आहे। इन खां अलावा क्लास में ॿारनि खे असां मेंटेन नथा करे सघूं, छो त क्लास 1 खां वठी क्लास 5 ताईं हिते असां वटि हिन वक़्तु 75 ॿार इनरोल्ड आहिनि। इन खां पहिरीं जेॾी महिल असांजी बिल्डिंग तयारु हुई त असां वटि 175 ॿार हुआ। अॼु बि असां वटि 100 खां प्लस ॿार जेके ॻोठ में आहिनि उहे आउट ऑफ स्कूल आहिनि, पर आउं हिकिड़ो उस्ताद आहियां, उहो एतिरनि ॿारनि खे मेंटेन न पियो करे सघां, छो त असां खुले आसमान ते वेठा आहियूं ऐं उन जे लाइ असां बहितरीनु जेकी आला तइलीम आहे, जेका असीं चाहियूं था त वधि खां वधि असीं सुठे खां सुठी तइलीम ॾियूं, उहा न पिया ॾेई सघूं। ॾिठो स्कूल जी हालति तमामु इलाही बुरी आहे। इहा असांजे पीपल्स पार्टी जी वॾी महिरबानी आहे जो 20 सालनि खां वठी असां ते हुकूमत करे थी, पर असांखे हिकिड़ो सिर्फ़ु स्कूल नथी ॾेई सघे कि स्कूल असीं ॿार पढ़ंदा, शोर ईंदो त पोइ वरी बिलावल खे वोट कीअं मिलंदा। ख़ुदारा थोरो होश करियो। असां पहिरीं पीपल्स पार्टी खे वोट ॾिना आहिनि, हाणे बि ॾींदा रहंदासीं, पर असांखे बुनियादी सहूलियत ॾियो। असां वटि एजुकेशन बिल्कुलु निल आहे। असां वटि पाणी पीअण जो कोन्हे, असां वटि ड्रेनेज सिस्टम कोन्हे, असां वटि रोड रस्ता गलियूं कोन्हनि। ख़ुदारा थोरो सिंध ते रहम करियो। केसि ताईं ज़िंदा रहंदा तव्हीं, केसि ताईं असां ज़िंदा रहंदासीं। जेसि ताईं आहियूं तेसि ताईं त सिंध खे मल्हायूं। ख़ुदारा हिननि हारियुनि जो, हिननि पोरियतुनि जो, हिननि मज़दूरनि ॿारनि जो जे पीउ जो वालिद जो रहम करियो, करम करियो। ख़ुदा जे वास्ते हिननि ते जेको न सिंध गवर्नमेंट खे, बिलावल भुट्टे खे सभु ऐं आसिफ़ अली ज़रदारी साहब खे सभिनी खे अपील थो करियां। स्कूल ठाहे असांखे सियारे में असांखे सीउ थो लॻे ऐं असूं छपरो आहे, हिन में था वेहूं, सुबुह सवेरे ईंदा आहियूं ऐं असांखे महिरबानी करे असांखे स्कूल ठाराए ॾियो। असांखे स्कूल ठाराए ॾियो महिरबानी करे। असांजो स्कूल फिटो पियो आहे, हीउ छापरो आहे, हिन में सुबुह पार अचूं था, सीउ लॻे थो, गर्मियुनि में काड़ो लॻे थो। महिरबानी करे असांखे स्कूल ठाराए ॾियो। सियारनि में असांखे सीउ थो लॻे ऐं गर्मियुनि में असांखे काड़ो ऐं गर्मियूं थियूं लॻनि। असांजे स्कूल जे मथां चापूड़ा पिया करनि, महिरबानी करे असांखे स्कूल ठाराए। शागिर्दनि ख़ासि तौर ते नींगरियुनि जो चवणु आहे त स्कूल जी ख़राबु हालति सबबि तइलीम जारी रखणु इंतिहाई मुश्किल बणिजी वियो आहे, जंहिं करे केतिरा ई शागिर्द ऐं शागिर्दाणियूं स्कूल छॾण ते मजबूर थी विया आहिनि। वालिदीन ऐं इलाइक़े जे रहवासियुनि जो चवणु आहे त तइलीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे, पर हुकूमत जी लापरवाहीअ सबबि इहो हक़ मुसलसल लताड़ियो पियो वञे। रहवासियुनि ख़बरदार कयो त जेकॾहिं फौरी तौर ते स्कूल जी इमारत तइमीर न कई वई त ईंदड़ नस्ल जो मुस्तक़बिल सख़्तु ख़तरे में पइजी वेंदो। हिननि सिंध हुकूमत, तइलीम खाते ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो तुर्त नोटिस वठी फौरी तौर ते स्कूल जी तइमीर या मरमत जो अमली क़दम खयां वञनि त जीअं मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ बणिजी वञे। कैमरामैन रिज़वान अली कात्यार सां गॾु इरशाद अली कात्यार, महरान TV न्यूज़, बुल्ली शाह करीम।